मारे उन्हें छोड़ के कभी देखने जो शायद उनके खबर ना है तब मौत जो में डालो दोदा खाना है दोदा खान नमें दी अच्छी थी तरीको मुझे घर में चढ़ जो असा घणो ही साबुण कयो से पर तो असा जी एक भी न ॿुधी कम ये तरह मां तो सा नथो मिली सगा वाह सही वाह असा को वधिक तो के पंज कम प्यारा लगा जोड़ा तो रोज न मत्ता के खेवणी न बनी मत्ता के खेवणी न बनी तो के पंजी जिंदगी सा प्यार ना है लगे तो अज तू असांजे हथा मर दे शेरो मां चाहे के बुझो छाड़ वञ कमदार वञ तोखे जेको करणो आ सो कर अचन दे उन्हनि खे इन्ही हथनि में असां चुणी न पाता आहिनि छा ॻाल्हि आहे साबू तव्हां मगरि रस्तो छो रोकियो अथव हिम्मत के न छड़ी सीए ताके शर्म न थो अचे कि अच्छी दाढ़ी वारे सां विड़ो था खबरदार कानून अची वियो पाण में न वड़ो हिम्मत के हथ लाथो त मां तो के गिरफ्तार कंदुसि हलो रे हलो अॻ में थियो अदा साईं असांजो दुश्मन केर आहे जो पाणी खोलींदो साई मुखे सफा तू ही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वगा से फेराए तू मेरा बटे ॿिया भी वगा से फेराए साबू जिंदगी को कौन बची सकते कौन लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर